दोस्तों हक़ मौजूद। प्यारा साथियों, सिंध में को ॾियारो ख़ाली न आहे जंहिं ॾियारे ते को न को खूनी वाक़िअ थींदो हुजे, अगवा थींदी हुजे या ॾचो असांजे लाइ पैदा न कयो वियो हुजे। अॼु सकरंद वेझो ॻोठ माड़ी जलबाणी में ॻोठाणनि ते फायरिंग करे रेंजर्स वारनि के था चवनि पिया 6 ॻोठाणा जेके आहिनि उन में शहीद थी विया आहिनि, के था चवनि 4 ॻोठाणा शहीद थी विया आहिनि। उन्हनि खे क़तलु कयो वियो आहे ऐं पोइ उन्हनि ते इल्ज़ाम इहो धरियो वियो त इहे जेके ॻोठाणा हुआ इहे जेके आहिनि उहे ख़ुदकश बमबार हुआ ऐं उनजे करे उन्हनि खे मारियो वियो आहे। मूंखे पर जेके हिन वक़्त ताईं जेके ख़बरूं पहुतियूं आहिनि त उन्हनि समूरनि ॻोठाणनि में कंहिं बि माण्हू ते को बि केस दाख़िल कोन हुयो ऐं उन्हनि जो को बि क्रिमिनल रिकॉर्ड कोन हुयो। उहे आम ॻोठाणा हुआ ऐं उन्हनि जो को वास्तो न हो, कंहिं बि अहिड़ी तंज़ीम सां वास्तो न हो। त दोस्तो आख़िरकार जॾहिं इहो सभु कुझु हो त पोइ असां सां इहो छो थो कयो वञे पियो। मूंखे टंडो बहाल वारो वाक़ई यादि अची वियो जंहिंमें उन ज़माने में 8 जेके आहिनि उहे बेगुनाह इंसान मारे उन्हनि ते इल्ज़ाम धरियो वियो हो त उहे दहशतगर्द आहिनि ऐं उहो ग़लति इतलाह उन वक़्तु वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ताईं पहुचायो वियो ऐं नवाज़ शरीफ़ उन्हनि जी तौसीक़ कंदे टीवी ते ऐलान कयो त असांजे रेंजर्स बहादुर रेंजर्स वारनि 8 दहशतगर्द जेके आहिनि से उहे जहनम वासिल कया आहिनि। पर पोइ हालांकि उन ज़माने में असांजी सोशल मीडिया न हुई, के प्राइवेट टीवी चैनल बि न हुआ, पर पोइ बि जेके असांजी जेका प्रिंट मीडिया हुई उन्हनि जे सहाफ़ियुनि ख़ासि करे उन ज़माने में का बि शइ जेके सहाफ़ी आहे उन्हनि तमामु वॾी वठां कई ऐं उहो जेको केस हो उहो पंहिंजे ज़ाहिर थियो ऐं ख़बर पई त जेके माण्हू क़तलु कया विया हुआ, बेगुनाह क़तलु कया विया हुआ, उन्हनि ते को बि केस दाख़िल न हो ऐं असुलु मसइलो उन ज़माने में शायदि मेजर राशिद नालो ख़बर न आहे छा उन जो कयल हो त उन ज़मीन ते कब्ज़ो करणु पियो चाहियो त उन पंहिंजे ज़मीन ते कब्ज़े जे लाइ सॼो ड्रामो कयो, पर पोइ उन्हनि जो उहो ड्रामो फ़िलाप थियो ऐं ॻाल्हि ज़ाहिर थी पई ऐं उन ॻाल्हि ज़ाहिर थियण खां पोइ उन्हनि खे कैफ़रे किरदार ते पहुचाइण लाइ पोइ हिकिड़ी ॾिघी जदोजहदी जेका माई गिंदू ऐं उनजे नियाणियुनि ऐं उनजी नुंहुं उहा गॾिजी सॼी कई ऐं उन्हनि में हुननि पंहिंजी जान जी क़ुर्बान नज़र ॾिना। उनखां पोइ वञी करे उहे उनखे फांसी आई। त दोस्तो हीअ वरी हाणे सकरंद वेझो इहो वाक़ियो थियो आहे। असां वटि त इहे वाक़िया नाज़िम जोखे जो वाक़ियो थियो ऐं फातिमा फरड़ो जो वाक़ियो थियो आहे, प्रिया कुमारी अगवा थियल आहे, अञा त उनजी का ख़बरचार न आहे। इहे जेके वाक़िया आहिनि ॼण त हाणे वॾा वॾा वाक़िया थियनि था पिया त ॼण असांजे लाइ इहा हली चली ॻाल्हि आहे त हिन वक़्तु हीअ वरी नई करबला असां सिंध वारनि मथां मड़ी वई आहे। आख़िरकार ही छो नथा सम्झनि पिया त सिंध वारा दहशतगर्द न आहियूं, असां शिदत पसंदि न आहियूं, असां सूफ़ी माण्हू आहियूं, असां तरक़ी पसंदि थी सघूं था, असां क़ौम परस्त थी सघूं था, असां जमहूरियत पसंदि थी सघूं था। उन्हनि जा असां वटि इलाही सबूत आहिनि, उन्हनि जा इलाही कारण आहिनि, असां वटि नाक़ाबिल तर्दीद सबूत आहिनि। MRD जी जेका जदोजहद हली 86 में उहा सिंध वारनि लाइ ऐं उहा उनजी जमहूरियत पसंदी जी तमामु हिकिड़ो रिकॉर्ड आहे जेको पाकिस्तान जी तारीख़ में अहिड़ो रिकॉर्ड वरी न ठही सघियो आहे ऐं अॻिते हली करे को ठहे त ॿी शइ अञा ताईं अहिड़ो को बि रिकॉर्ड ठही न आहे सघियो। त दोस्तो ऐं असां सूफ़ी माण्हू आहियूं, असां शाह इनायत शहीद, लतीफ़ साईं, सचल साईं, बेदल साईं, रोयल साईं, असां वटि सूफ़ियुनि जी हिकिड़ी तमामु डिघी लिस्ट आहे। असां उन्हनि जा पैरोकार आहियूं जेके अमन जा दाई आहिनि, उहे फ़िरके वारे ते खे निंदींदा आहिनि, उहे इंसान दोस्ती जो सबक़ु ॾींदा आहिनि, उहे मज़हबी फ़र्क़ु बि न रखंदा आहिनि ऐं उन्हनि वटि ऐं उन्हनि जे मुरीदनि वटि मज़हबी फ़र्क़ु न आहे। सचल साईं दरगाह ते हिन वक़्तु तव्हां जॾहिं वेंदो त अङण में उते उन जेको मुरीद आहे उन्हनि पंहिंजे लाशुनि खे साड़ण जे बजाए उन्हनि चयो असांखे पंहिंजे मुर्शिद जी दरगाह ते असांखे दफ़न कयो वञे। त असां सिंध जा माण्हू जेके आहियूं उहे सूफ़ी बि आहियूं, असां जमहूरियत पसंदि बि आहियूं, असां तरक़ी पसंदि बि आहियूं। असां हिन मुआशिरे में तरक़ी पसंदि जे लाइ तमामु वॾी जाखोड़ कई आहे। असांजे हज़ारनि नौजवान क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि, जेलनि में विया आहिनि, फांसियूं खाधियूं आहिनि, फटका खाधा आहिनि ऐं
नज़ीर अब्बासी जो मिसाल असांजे साम्हूं आहे, हारी अॻवान शहीद फाज़ल राव जो मिसाल असांजे साम्हूं आहे, हैदर जतो जो मिसाल असांजे साम्हूं आहे, साईं जीम से जी जेका तहरीक आहे सुजाॻी जी उनजो मिसाल असांजे साम्हूं आहे। त असां इहे अहिड़ा न आहियूं जहिड़ो तव्हां असांखे सम्झो था पिया, पर छा आहे हिननि ज़ियारा के दौर खां वठी करे वॾी कोशिशि कई आहे असां सिंध जे माण्हुनि खे हू कंहिं बि तरीक़े सां उहो पंहिंजे सांचे में विझनि। छा आहे त जीअं हिकिड़ो जेके सिरूं ठहंदियूं आहिनि उन सिरुनि जो हिकिड़ो सांचो हूंदो आहे, उन्हनि में उहो जेको मिटी ठाहींदा आहिनि मिटी विझी करे उनखे पोइ वरी जॾहिं हणंदा आहिनि त उहो मख़सूसु सांचे में उहे जेका सिर जेका आहे उहा ठहंदी आहे। हिननि जी कोशिशि इहा आहे त मदरसा जेके हिननि खोलिया उन मदरसनि में उन सांचे में असांखे विझी करे ओड़ो तालिबान बणाइनि, या उन सांचे में विझी करे जीअं हे जेको सम्झनि था पिया त जेके असांजो जेको वतन दोस्त आहे या जेको मोबे वतन पाकिस्तानी आहे उहो हिन टाइप जो हुअणु खपे, उहो करणु था चाहिनि पिया, त उहो ई असांखे न करे सघिया आहिनि ऐं न करे सघंदा। हालांकि उनजा असर थिया आहिनि पंहिंजी जाइ ते, जॾहिं किरोड़नि रुपया फंड्स मिलनि, जॾहिं मदरसा जेके आहिनि उहे कुंभिन वांगुरु फुटी अचनि ऐं उन्हनि मदरसनि में न रुॻो हिते लोकल फंडिंग थिए, एजेंसियुनि वारा उनजी फंडिंग कनि, सरपरस्ती कनि, पर सऊदी अरब वारा उनजी सरपरस्ती कनि, ॿियनि मुल्कनि वारा उनजी सरपरस्ती कनि। उन्हनि चाहियो पिए त हीअ जेके आहिनि से इन टाइप जा थियनि, पर हे पंहिंजे उन्हनि मक़सदनि में को तमामु वॾे पैमाने ते कामयाबु न थी सघिया आहिनि। हा हिकिड़ा आहिनि जेके हिन जे उन एजेंडा ते कमु कनि था, उहे तोता जेके आहिनि उहे असांखे मज़हब जे नाले में असांजे अखियुनि में धूड़ विझण जी कोशिशि कनि था पिया। ही उहे माण्हू आहिनि जिन मज़हब जे नाले में बंगालियुनि खे कुठो हुयो ऐं बंगालियुनि जा 24 लख माण्हू मारे 2 लख नियाणियुनि खे, कुंवारी नियाणियुनि खे इन्हनि जेको आहे सो पेट सां कयो। उहे केस जेके आहिनि इंटरनेशनल कोर्ट में अञा ताईं पाकिस्तान ते हलनि था पिया। त हीअ असांखे उन टाइप जो ठाहिणु चाहिनि था, जीअं बिहारी जेके मुस्लमान हा, जीअं जेके हिकिड़ा कराची में जेके हिकिड़े जमायती मुस्लमान आहिनि उहे आहिनि, मख़सूस क़िस्म जो बणाइण था चाहिनि पिया। पर हुननि खे यादि रखणु खपे त सिंध जी मिटी थोरी ॿिए मिटीअ सां, सिंधी माण्हुनि जी मिटी जेका आहे न उहा आम मिटी सां ॻोहियल न आहे। असांजे सिंध जो मुस्लमान पहिरियों सिंधी आहे पोइ मुस्लमान आहे, असांजो जेको सिंध जो हिंदू आहे उहो पहिरियों सिंधी आहे पोइ हिंदू आहे। तंहिंजे करे असां में हिननि तमामु वॾी दराड़ूं विझण जी कोशिशि कयूं। कुझु जेके आहिनि उहे जेके गादी नशीन आहिनि, मुला आहिनि, ऐं उन्हनि वॾियूं कोशिशूं कयूं त कुंवारियुनि छोकिरनि खे अॻवा करे उन्हनि खे ज़बरदस्ती परणाइण ऐं ॿियो टियों जेको कन्वर्ट करणु। हिते हेॾे लाड़ साइड ते बि हिकिड़ो मुलो आहे ऐं हिते उत्तर साइड में बि जेके आहिनि से पीर आहिनि, त उन्हनि जी कोशिशूं कयूं, पर हू पंहिंजे उन मक़सदनि में कामयाबु घणो तणो न थी सघिया। ऐं आम जेका ख़ल्क़ आहे, जेका आम जेके माण्हू आहिनि, जेका अक्सरत आहे, उहा अक्सरत हिननि जे इन्हनि मनसूबनि खे ठुकराए छॾियो। हा जेके मदरसनि जा पढ़ियल तोता आहिनि, हा न, उन्हनि जे वात ते उहा साॻी ॻाल्हि आहे, उन्हनि वटि न अकुल आहे, न मंतक आहे, न ज़हन आहे, उन्हनि जो ज़हन ब्रेन वॉश थियल आहे। ऐं हुननि जे छो त जॾहिं 5 सालनि जी उमिरि खां या 4 सालनि जी उमिरि खां वठी करे तव्हां कंहिं ॿार खे कंहिं मख़सूस माहौल में रहायो, राति जो बि रहायो, ॾींहं जो बि रहायो, उन्हनि खे साॻा सबक़ पढ़ायो, 10-11 सालनि ताईं उन माहौल में रहियो, उहो उन्हनि खे तव्हां मारे छॾियो जो उहो को ॿी ॻाल्हि ॿुधनि, अकुल जी ॻाल्हि ॿुधनि, मंतक जी ॻाल्हि ॿुधनि, मुखालफ़ जी ॻाल्हि ॿुधनि, सम्झ धारनि ऐं सबिर धारनि, कहल धारनि, उहो उन्हनि में उहा नथी रहे। त इन इहो त दोस्तो अॼु वरी ही वाक़ियो थियो आहे, क़ाबिल मज़मत आहे। ऐं असां सिंध जे अवाम जे जज़्बनि खे हिननि जेको आहे सो खेॾियो आहे। हीअ जेके निगरान आया आहिनि, मूंखे जेको लॻे थो पियो त इन्हनि में तमामु घणा मुतसिब माण्हू आहिनि। कराची में असांजे जेके सकाफ़त ऐं सियाहत खाते वारनि हिकिड़ो स्टूडियो बणायो हो, जिते मूसीक़ी जा प्रोग्राम थींदा, जिते इंटरव्यू थींदा। हिननि जेके नवां आया आहिनि, असांजा जेके वज़ीर थी आया आहिनि, उन्हनि उहे स्टूडियो जेके आहिनि से पटाए छॾिया आहिनि, ठाहे छॾिया आहिनि। त ही वॾा हिकिड़ा मुतसिब माण्हू असांजे मथे में लॻा आहिनि। पर असांजे जेके हक़ीक़त में जिन खे असां वोट कयूं था पिया, उन्हनि जी ज़ुबान ते तालो लॻल आहे, उन्हनि जे अखियुनि ते खोपा चढ़ियल आहिनि, उन्हनि जे कननि में कपां विधल आहे। उहो का बि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहिनि जेका ॻाल्हि सिंधी माण्हुनि जे फ़ाइदे जी हुजे, सिंध जे माण्हुनि जे हक़नि जी ॻाल्हि हुजे, सिंधी हक़नि जी ॻाल्हि हुजे। पठाण पंहिंजनि माण्हुनि जे लाइ ॻाल्हाइनि था, पंजाबी पंहिंजनि माण्हुनि जे लाइ न रुॻो ॻाल्हाइनि था, पर उन्हनि खे तमामु घणियूं सहूलियतूं ॾियनि था,
डेवलपमेंट कनि था, जेके मोटरवेज़ जो जेको ॼार विछायल आहे पंजाब में, या जेके मुख़्तलिफ़ जेके स्कीमूं आहिनि सभु पंजाब में आहिनि। केपीके वारा जेके पठान ख़ान आहिनि उहे बलोच सरदार जेके आहिनि से वोकल आहिनि, सरदार अताउल्लाह मेंगल वारा जेके इन टाइप जा, जेके डॉक्टर अब्दुल्लाही बलोच साहिबु हुयो, या जेको कुर्द साहिबु आहे वकील आहे, त उहो ॾाढो हिकिड़ो ॻाल्हाईंदा आहिनि ऐं खुली ॻाल्हाईंदा आहिनि। या शहीद अकबर खान बुगटी हुयो, त उहे इहे जेके माण्हू आहे उहे नक वारा माण्हू आहे जिन पंहिंजे क़ौम जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ जनरल शेर मोहम्मद मरी, ख़ैर बख़्श मरी, इन टाइप जा हिकिड़ा कैलिबर जा जेके आहिनि से सियासतदान पैदा थिया। असां वटि कहिड़ा पैदा थिया? असां वटि जेके इक़्तिदारी जेके आहिनि उहे साह पैदा थिया आहिनि, या गिदड़ पैदा थिया आहिनि, या जेके जंहिंखे को उहो सूबेदार भकर ॾिए त उहो पुछ गुईअ में करे कुते वांगुरु इन गिदड़ वांगुरु भॼण वारा माण्हू, उहे असांजा जेके लीडर उहे पैदा थिया आहिनि। जॾहिं त सिंध जो हेॾो मैंडेट हिननि जे हथ में आहे, हिननि खे इहो खपंदो हो त सिंध जे माण्हुनि जी वारसी कंदा, पर अफ़सोस त न सेनेट में, न क़ौमी असेंबली में, न सूबाई असेंबली में, न कोर्टुनि में, कंहिं बि जाइ ते असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे असांजी वारसी कोन था कनि, ख़ासि करे पीपुल्स पार्टी वारा। त ऐं उनजे करे असांखे तमामु वॾो धकु लॻो आहे। असांजा जेके हाणे अॻे दफ़े खोड़े साहिब जो इंटरव्यू पियो हलियो, त हुनखे एतिराज़ु कहिड़ी ॻाल्हि थियो, हुनखे एतिराज़ु जेको आहे सो आदमशुमारी ते न हो, हुनखे हल्का बंदनि थो। उहो पियो चए त हल्का जेके आहिनि उहे साॻा ई रखो, तव्हां इलेक्शन करायो, बाक़ी जेको जेका पंहिंजो आदमशुमारी थी वई आहे जंहिंमें सिंधियुनि जो तमामु घणो जेके आहिनि से 25 लख, 30 लख, 40 लखनि ताईं सिंधी जेके आहिनि उन्हनि जी आबादी घटाई वई आहे, ऐं कराची जे इलाही इलाइक़नि जी आबादी हथरादू वधाई वई आहे। हुननि ते हिन जाहिलनि खे को बि एतिराज़ु न आहे। हिननि खे एतिराज़ सिंध जे माण्हुनि ते आहिनि। सिंध जा माण्हू जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, जेके वतन दोस्त माण्हू आहिनि, जेके बाशौर माण्हू आहिनि, उहे जॾहिं को इलेक्शन लड़ंदा आहिनि या किथे उहा मज़ाहिमत कंदा आहिनि त उन्हनि ते ॾमरंदा आहिनि, ऐं उन्हनि ते इदारनि खे हिननि ख़बर न आहे छा करे छॾियो। मां सुभाणे हिकिड़ो ॿियो विलाग रखंदुमि जंहिंमें सिविल अस्पताल जेका ख़ैरपुर आहे, जेका मेडिकल कॉलेज बि आहे, उन्हनि में जेको हिननि हशर कयो आहे, मां उन जी सॼी स्टोरी तव्हांखे ॿुधाईंदुमि। त हिननि को इदारो अहिड़ो साबित न छॾियो आहे जिते जेको असांजो मुस्तक़बिल आहे, असांजी जेका मुस्तक़बिल जी जेको जनरेशन आहे उहो वधी सघे। त हीउ जेको वाक़ियो थियो आहे, मूंखे ख़बर आहे त हिन ते जेका असांजी जेका 15 साल जी हुकूमत कई आहे उहे कोन उथंदा। न इन वाक़नि ते को तहरीक इंसाफ़ वारा आवाज़ उथारींदा, उनजो को वास्तो ई न आहे, MKM वारनि जो वास्तो ई न आहे। ऐं असांजे या मुस्लिम लीग नून वारनि जो कहिड़ो को ख़ासि उन्हनि जो कोन्हे। ऐं पेसाई पघारे वारा आहिनि, उहे पंहिंजे मुरीदनि जी ॻाल्हि कंदा आहिनि, उन्हनि जो वास्तो उन्हनि जो इन हिसाब सां न आहे। बाक़ी जेके असांजा साईं ज़ैन शाह, साईं पंहिंजो एडवोकेट अयाल लतीफ़ अली जो साहिबु आहे, या डॉक्टर कादिर मक्सी आहे, या अवामी जमहूरी पार्टी जो साईं लाल शाह, इन टाइप जा जेके दोस्त आहिनि असांजा उहे, या जेके अवामी वतन दोस्त पार्टी वारा जेके दोस्त आहिनि, या जेके अवामी वर्कर्स पार्टी वारा जेके कामरेड आहिनि, त उहे इन्हनि अन्यायनि जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारींदा आहिनि। या सिविल सोसाइटी आहे, या जेके असांजी जेका बाशौर जेके असांजा दोस्त जेके इन में सोशल मीडिया में वेठा आहिनि, त उहे आवाज़ु उथारनि था पिया। त उन्हनि खे त दोस्तो बहरहाल असांखे जेको बि अन्याय थिए थो उन जे ख़िलाफ़ु असांखे तहरीक वठणु खपे। उन भला ॿियो न कयूं, मज़मत त कयूं, ऐं ॿियो न कयूं त असां उन्हनि खे उन्हनि ते थुकल न कयूं, ॿियो नथा कयूं पिया असां उन्हनि खे कुझु त जेको आहे सो पंहिंजो जेको आहे चयूं त इहे जेको अमल आहे उहो ग़लति अमल आहे, असां उन ग़लति अमल त चयूं। त दोस्तो वरी करबला असांजे सिंध में पैदा कई वई आहे, ऐं वरी हिकिड़ो नओं हिकिड़ो ॾचो असांजे ॻिचे में विधो वियो आहे, ऐं ख़बर न आहे इन जी जेका आहे सा उहा एंड छा थींदी। अञा ताईं त का बि जेका आहे सा ॻाल्हि सम्झ में नथी अचे पई, पर अलाह साईं रहम कंदो। त दोस्तो मां इन वाक़े जी शदीद लफ़्ज़नि में मज़मत कयां थो, ऐं तव्हां दोस्तनि खे बि गुज़ारिश कयां थो पियो त इन आवाज़ खे सगारो कयो, ऐं वधि खां वधि तव्हां मुख़्तलिफ़ नमूननि सां इन वाक़े जे ख़िलाफ़ु निंदा कयो, पंहिंजे फेसबुक वाल ते, ट्विटर ते, या इंस्टाग्राम ते, या जेके जेके सोशल मीडिया जा जेके फोरम्स आहिनि, यूट्यूब ते, त अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे ख़िलाफ़ु
शदीद रद्द अमल अचणु खपे। दोस्तो तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।